अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे। कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ु ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ु ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे। हर आवाज़ अलॻि अलॻि पंहिंजी पंहिंजी ख़ुसूसियत ऐं जुदा जुदा इनफरादियत रखे थो। हर आवाज़ अलॻि अलॻि पंहिंजी पंहिंजी ख़ुसूसियत ऐं जुदा जुदा इनफरादियत रखे थो। नियठाई ऐं निमाणाई, न्याज़मंदी ऐं दर्दमंदीअ जो दिलकश मिसाल प्यार ऐं पाबो ऐं जो पेकर आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ु ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे। हमेशह हल्के आवाज़ में ऐं धीमे अंदाज़ में, मिठे ऐं मुंडर लहजे में मुखातिब थियणु। हमेशह हल्के आवाज़ में, धीमे अंदाज़ में, मिठी ऐं मुंडर लहजे में मुखातिब थियणु। जेको ॻाल्हाईंदो मगर जेकी चवंदो उन में माना जा मोती पूतल सादी तबियत जो सभा जो इंसान आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ु ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे। तक़रीबन हर शख़्स पंहिंजी पंहिंजी तबियत ऐं फितरत ऐं जबिलत जे ख़्याल खां पंहिंजे दर्द जे जज़्बनि ज़रिए तक़रीबन हर शख़्स पंहिंजे पंहिंजी तबियत ऐं फितरत ऐं जबिलत जे ख़्यालनि खां पंहिंजे दर्द जे जज़्बनि ज़रिए दुखी इंसानियत जी ख़िदमत करे सूरनि सां सठियल समाज खे सींगारे ऐं संवारींदो आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ु ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे। ज़बान मां मिठा वणंदड़ ॿोल ॿोलण, मुंहं मां सुहिणा ऐं संजीदा सुख न कढणु। ज़बान मां मिठा वणंदड़ ॿोल ॿोलण, मुंहं मां सुहिणा ऐं संजीदा सुख न कढणु। साईंदड़ ॻाल्हायो ॻाल्हाइणु इहा ज़बान जॾहिं पंहिंजी ख़ुशि बयानी कंदी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ु ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे। तॾहिं ॼण त मोहबत जा मींहं वसाईंदी आहे। तॾहिं ॼण त मोहबत जा मींहं वसाईंदी आहे। कुर्ब जो ककर बनिजी सूरनि जे सिज खे ॼण ढके छॾींदी आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे। कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ु ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे। संदसि मन जे उठा सागर में मोती मोती मिलनि था। संदसि मन जे उठा सागर में मोती मोती मिलनि था। जीअं गुल जे पनखड़नि में सुराण, साईं पंहिंजे कलाम में ईअं लिखियलु आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे।
कख हेठां लखु लिकियलु आहे। शौक़ ॾियारींदड़ ऐं तरग़ीब ॾियारींदड़ मिसाल थींदो आहे।